भी अच्छा दीदी अच्छा थी। हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल हवेली जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी अपडेट्स तव्हां सां शेयर कंदा हलूं। हवेली ड्रामे जी अचण वारे एपिसोड में आख़िर छा थियण वारो आहे। दोस्तों हाणे तव्हांखे मां पोएं क़िस्म ॿुधायो हो त जेको पीर बख़्श कंहिं न कंहिं थोड़ी सां तव्हांखे ॿधल मिलंदो। तव्हां ॾिठो राति त जेको आहे एपिसोड में पीर बख़्श नेठि पकड़जी पियो, साले वारा उतां निकिरण में कामयाबु थी विया। मां 2-3 क़िस्तनि में ॿुधायो हो त पीर बख़्श हिकिड़ी किनी छपरी सां ॿधल तव्हां ॾिसंदव, इन खे इहे वाठा खणी वेंदा। ईअं ई थियो। हाँ दोस्तों पीर बख़्श को तंग थी नेठि तमामु जल्दी हथ कढंदा, लेकिन दोस्तों हाणे ड्रामो अॻिते मुश्किल अचे। फ़िलहाल तुंहिंजो अॻिते जेको आहे चोथों स्पेल तयारु न आहे, कुझु ॾींहं तव्हांखे वेट करिणो पवंदो। बाक़ी जेको आहे अचण वारे एपिसोड में जेका ॾींहुं स्टार्ट थींदो पोइ जेको आहे पूरी मालूमात वञी ख़लीफ़ो साईं खे ॾींदो सरदार खे त बाबा ही मालूमात आहे, सिर्फ़ु पीर बख़्श के सुराब पीर खणी वियो आहे। उन खे छॾाइण जे लाइ पीर अमजद पूरी कोशिशि कंदो ऐं पीर सुराब बि पाण बि मुंहिंजे ख़्याल में तमामु जल्द इन मूं हथु कढंदो। उन खे खपे साले जेको उनखे मिले कान थो, उहो निकिरी वियो हैदराबाद वारी साइड। लेकिन तमामु जल्द दोस्तों इन ड्रामे जो को न को रुख नओं ज़ाहिर थींदो ऐं ख़ासि करे जेका हीर वारा आहिनि इहे पीर सुराब जे हथे चढ़ी सघनि था। छाजे करे हीर जे पोयां आहे पीर सुराब जेको पीर अमजद खे ॾुख ॾियणु चाहे थो, त इन खे मां हथु मतिलबु ॾुख ॾींदुसि त पीर अमजद खे पाण ई ॾुख मिलंदा ऐं उन जी इहा ई पूरी सोच आहे। तमामु जल्द इहो थियण वारो आहे, लेकिन फ़िलहाल कुझु ॾींहं तव्हांखे इंतज़ारु ज़रूरु करिणो पवंदो। हिकु बहितरीनु सोप सीरियल आहे हवेली ड्रामो, जेको हिन टाइम चोथें स्पेल जी शूटिंग जी तयारी इन जी कई वञे पई। होॾां दुलाब जी बि 3 स्पेल जी शूटिंग हली रही आहे। आज़म मंगल होॾे बि आहे, हिन ड्रामे में बि आहे ऐं ॿई ड्रामा वरी मुख़्तलिफ़ लोकेशन ते शूट थी रहिया आहिनि। हिकिड़ो हैदराबाद, ॿियो मीरपुर माथेलो, हिकु हुन सिंध जे हुन कुंड में, हिकु हुन कुंड में, जंहिंमें शूटिंग जे लाइ दुश्वारी पैदा थिए थी। शूटिंग में मसइला थियनि था, अदाकार कॾहिं होॾे भॼनि था कॾहिं होॾे भॼनि था। इहा ई वजह, ॿी का वजह न आहे। दोस्तों ड्रामे लेट थियण जी लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।